जे कोई पाणी वारो मामिलो थियो मां सम्झां थो त ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जंहिं अंदाज़ में हिन सॼे अमल खे खणी सभिनी दोस्तनि खे गॾे ऐं असां सिंध इंडस्ट्रियल मूवमेंट जंहिंजो साईं ज़ैन शाह उनजो सरबराह जंहिं नमूने में जेका असां पीर साहिब जी क़यादत में जीडीए जी हली आहे उहो मां सम्झां थो उनमें मुर्दा ख़ान जे जहिड़े सीनियर लीडरनि जो हिकिड़ो कलीदी किरदारु आहे त उन पाणी जी मूवमेंट में जेको असांजो किरदारु रहियो उन अल्टीमेटली हिन हुकूमत ते प्रेशर विधो त जीअं उहो अचे अवाम जी जेको आहे उनखे मुंहुं ॾिए ऐं अवाम जी जेका डिमांड ते इहो जेको कुझु कॉन्स्टिट्यूशन में हिकिड़ी मां मुंहिंजे नज़र में जेको CCI जी का मीटिंग थी उन में हिकिड़ो वक़्ती तौर ते उनखे रोकण जी कोशिशि कई वई आहे। हिन में हिकिड़ो त मुर्दा ख़ान जे हवाले सां GDA जे सेक्रेटरी जनरल जी हैसियत में असां इहो इन ॻाल्हि खे असां कंडेम था कयूं जंहिं अंदाज़ में मुर्दा ख़ान जे मथां हिकिड़ा सियासी तरीक़े सां जेको आहे उनजी विक्टिमाइज़ेशन थी रही आहे। GDA उनखे उनजी मज़म्मत करे थी पई। मां सम्झां थो आम सियासी कारकुन बि इहो महसूसु करे थो मुर्दा ख़ान जी जेका उनजे वालिद साहिब या उनजी फैमिली जे मथां इहो जेको अमल जारी आहे मुस्तक़िल ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते जेके केस विधा विया आहिनि इहे बिल्कुलु जेको आहे हिकिड़ो पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन आहे। हिकिड़ी सियासी अंदाज़ में जेको आहे उनखे विक्टिमाइज़ कयो थो वञे पियो। उन फैमिली खे इन जी असां शदीद अल्फाज़ में मज़म्मत था कयूं। सारियुनि जे हवाले सां जेका तव्हां ॻाल्हि कई मां सम्झां थो त इहो हिकिड़ो हिन महिल जेको सिंध जो जेको काश्तकार आहे ऐं सिंध जो जेको आबादगार आहे ऐं सिंध जो जेको हारी आहे जेकी एक्सप्लॉइटेशन हिन हुकूमत में जेका हुनजी थी रही आहे इहो कॾहिं जेको आहे सिंध जी तारीख़ में ईअं कोन्ह थियो। असां सम्झूं था पिया त हीअ हुकूमत कंहिं बि लिहाज़ सां सिंध जे मसइलनि ते जेको आहे उहा नाकाम वई आहे। अॼु सिंध में पाणी जो मसइलो, लॉ एंड ऑर्डर जो मसइलो, सिहत जो मसइलो, तालीम जो मसइलो, अॼु असांजा 60 लख ॿार हिन महिल आउट ऑफ स्कूल आहिनि। माना 60 लख ॿार जेको आहे स्कूल नथा वञी सघनि। सिहत जो इहा आलम आहे त जे तव्हां SIUT आहे पंहिंजो NICVD खे छॾियो त असांजी चाणका मेडिकल कॉलेज जो कहिड़ो हाल आहे तव्हां वधीक बहितर सम्झो था पिया। उते स्ट्रेचर अवेलेबल कोन्हे। तालका हॉस्पिटल्स, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स, रूरल हेल्थ सेंटर्स, बेसिक हेल्थ यूनिट सभु तबाह हाल हिन महिल लॻा पिया आहिनि। 8 सालनि में जेको कुझु तबाही जेको आहे सो हिन हुकूमत जी सिंध जी इंफ्रास्ट्रक्चर जी थी आहे। अॼु असां किथे बि मुंहुं खणी नथा चई सघूं त हीअ असांजो जेको निशान आहे सिंध में हर निशान असांजो मिटिजी वियो आहे। लाड़काणो जेको भुट्टे साहिब जो जेको घरु आहे, मोहतरमा जो जेको घरु आहे, उन शहर जी जेका तव्हां हालत ॾिसो त उहो तव्हांजे साम्हूं आहे। शहरनि जा शहर अॼु बर्बादु आहिनि। कराची खां वठी शुरू कयो तव्हां मोरे में वञो, नौशहरे में वञो, तव्हां उबावड़ो वञो, तव्हां कश्मीर वञो, कहिड़ी कंबर वञो, कहिड़े बि शहर में वञो त हिन महिल तबाह लॻा पिया आहिनि सभु शहर। मां सम्झां थो इहा सॼी जेको आहे नाकामी आहे हुकूमत जी। GDA जी मुसलसिल जे थो चए जॾहिं खां वठी GDA क़ाइमु थी आहे 2018 में तव्हां इहो महसूसु कंदो त कोस अलायंस जेको सिंध में पहिरें ठहियो आहे उहो इलेक्शन खां पोइ ख़तमु थी वेंदो आहे। पर मां सम्झां थो त साईं मुर्दा ख़ान ऐं साईं पीर साहिब जहिड़े सीनियर जेके असांजा दोस्त आहिनि उनजी क़यादत में जेको पंहिंजो GDA जो 8 सालनि खां वठी क़ाइमु आहे ऐं पंहिंजी जेको आहे बुनियादनि ते बीठो आहे। असां रिजेक्ट कयूं था पिया हिन सॼे इलेक्शन प्रोसेस खे। असां जेको वाहिद अलायंस आहियूं जेको अञा ताईं असेंबली में न वियो आहे। असांजा भली कॾहिं 3 मेंबर हुजनि पर 3 मेंबरनि में अञा ताईं हल्फ़ न खयो आहे। असां सम्झूं था पिया त जेका बि 2024 जी जेका इलेक्शन प्रोसेस थी आहे हिकिड़ी रिग्ड इलेक्शन हुई, हिकिड़ी गैर क़ानूनी गैर आइनी तौर ते जेको आहे इलेक्शन मुनक़द कई वई जंहिंखे असां क़बूल कोन था कयूं। इंशाअल्लाह असांजी जदोजहद जेका हले थी पई 2024 खां पोइ ख़ासि तौर ते इंशाअल्लाह अॻिते बि उहा जारी रहंदी।